अवां सभिनी दोस्तनि भाइरनि शौक़ीननि जो तवजो घुरिजे थो ऐं हिननि खे दाद ॾियो, भाग्यनि खे दाद ॾियो, ताड़ियूं वॼायो। तमामु बहितरीनु प्रोग्राम हली रहियो आहे। वाह भाग्या, वाह वाह भाग्या, वाह 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 जो रसुला, वाह जो रसुला। कुंडी वफ़िलो, कुंडी कारी बि आहे, पर हुन सां गॾु कुझु पुराण हुन में शामिल थी वई आहे। पर वाह वाह कुंडी रसुला वफ़िलो जो सरदार बहादुर जमशेद साहब जो मिनिस्टर लाइव स्टॉक एंड डेवलपमेंट हैं और मनसूर खान डायरेक्टर जनरल हैं एक्सटेंशन पंजाब, वो यहाँ पे लेके आए हैं। अपनी नीली रावी शुक्रगुजार हैं जिससे कि वो यहाँ पे आए हैं। मिनिस्टर साहब, उसके सेक्रेटरी साहब और उसके अलावा डीजी साहब और उसका पूरा अमला जो यहाँ पे अपने जानवर लेके आए हैं। जी, नीली रावी में ये नस्ल सूबे पंजाब के ज़िले जड़ों को शेखुपुरा, फैसलाबाद, मुल्तान, बोकाड़ा, साहिवाल और बिहाड़ी का अलावा पंजाब के ॿियनि ज़िलनि में भी मिले। इन जानवर जो जिस्म ज़रो ऐं टंगूं नंढियूं, मथो ऐं गिची नंढा, पेशानी बेकरी, अखियूं नीरे सुरमाई रंग जूं, पुछ जी चोटी सफ़ेद, मथे ते अछो टिको, टंगुनि जा हेठियां हिस्सा अछा आहिनि। हिन जानवर जे जवान थियण जी उमिरि 36 महीना आहे। सिंग माशाअल्लाह ज़बरदस्त जी। ऐं हाणे गाड़ी मलेरी गऊं ये मलिक असद खान सिकंदर, इंजीनियर मोहम्मद अली, इब्राहिम बल्लोच, मोहम्मद जुमन सुमरो, गुलाम हैदर नोड़ियो, नियाज अहमद पलीपोतो, हाजी बशीर अबड़ेजो, गुलाम जाफर सहतो, मोहम्मद अली जरदारी, सैयद अली हैदर शाह, ये भाग्या आहिनि हिन गाड़ी मलेरी गऊं जा। गाड़ी सिंधी मलेरी गऊं या सान की असुल सुञाणप मोहन जे दड़े मां मिलंदड़ मोहर मां पवे थी। ये असुल सिंध सां ताल्लुक़ रखंदड़ जानवर आहे। अक्सर करे ही नस्ल मलीर, महल कोहिस्तान, छठू, जामशोरो, हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद खान में मिले। ये एक मज़बूत विचोले दर्जे जो जानवर आहे जेको ॻाढ़े रंग जो जे करे ऐं गिचीअ जी झालर वरियल ऐं लटकियल हूंदी आहे। हिन जा सिंग सान में थुल्हा ऐं मथे हल्का वरियल, जॾहिं त मादी जानवर में सन्हा अध चंडनुमा टेक ॾींदड़ हूंदा आहिनि। नर जानवर जे मथे कुल्हनि ऐं पुछ जी चोटी जो रंग कारो हूंदो आहे। मादी जानवर में सिर्फ़ु पुछ जी चोटी कारी हूंदी आहे, बाक़ी जिस्म जो रंग ॻाढ़ो हूंदो आहे। नर जानवर में थूओ वॾो ऐं उभरियल, जॾहिं त मादी जानवर में हल्को थूओ हूंदो आहे। हिन नस्ल जे जवान थियण जी उमिरि 16 खां 27 महीना ऐं खीर जी सरासरी पैदावार हिकु वियम खां ॿिए वियम ताईं 1500 खां 2000 लीटर हूंदी आहे। साईं महिरबानी करे ये जेके हिते बीठा आहियो ये पोइते थींदो त जी जानवरनि खे ॿुधण में सहूलियत थींदी। ऐं हाँ गुज़ारिश कंदुसि साईं DSP गुलाम शरफी सरकी के त पंहिंजे जवाननि सां गॾु ही जेके हिते बीठा आहिनि हिननि खे पोइते कनि। हाँ हिननि खे पोइते सभु पोइते गाड़ी सिंधी मलेरी गऊं अञा हले पई तव्हांजे साम्हूं। मां तव्हांखे ॿुधायां हिकु भेरो वरी त मोहन जे दड़े मां जेका मोहर मिली हुई उहा बि इन ई ठगे जी ऐं असांजे एक्सपो जे जेको लोगो आहे उन में बि इहो ई ठगो आहे। सो गाड़ी सिंधी मलेरी गऊं पंहिंजे भाग्यनि सां गॾु रवां तव्हां वाह सेवा सोने अजरक जे पटकनि सां असांजा ही सिंध जा भाग्या शाल थियनि सदाईं जी। माशाअल्लाह। ऐं हाणे साहिवाल नस्ल जी गऊं गाड़ी सिंधी मलेरी गऊं गुज़री चुकी
ऐं हाणे साहिवाल नस्ल जो ढगो ऐं साहिवाल नस्ल जी गऊं। हे हिन जा भाग्या आहिनि बहादुर नगर फार्म पंजाब, मुश्ताक अहमद मेमण, नईम साकरान, शहरियार डार जी साहिवाल नस्ल जी गऊं। वाह जी वाह, असी तुहानू जी आया नू कहते हैं, सिंधी विच कहते हैं भली करे आया। वाह जी वाह, माशाअल्लाह। पंजां दरियावां दे देश पंजाब तो साहिवाल नस्ल दी ये ब्रीड है, माशाअल्लाह माशाअल्लाह। मौजूद ख्वाजा नजरात, थोड़ा सा म्यूजिक। 6:30 वगे सेमिनार आए, टेक्निकल सेमिनार वेन्यू सेमिनार हॉल, इहो नोट करे वठो। लाइफ स्टॉक प्रोडक्शन एंड डिजीज़ मैनेजमेंट जे बाबति सेशन 3 जेको आहे टेक्निकल सेमिनार 6:30 वगे थींदो जी। ऐं हाणे हलूं था थर मारवीअ जो देश, थरी नस्ल जी गऊं ऐं सान। ये नस्ल ज़िले थरपारकर सां ताल्लुक़ रखे थो। इन खां अलावा उमरकोट, बदीन ऐं मीरपुर ख़ास ज़िलनि में भी मिले थो। जॾहिं त हीउ हिकु मज़बूत क़िस्म जो जानवर आहे, थर में ॾुकार वारी सूरत हाल पेश ईंदी आहे, तॾहिं बि हीउ जानवर अहिड़ी सूरत हाल में बि पंहिंजो गुज़र करे वेंदो आहे। नर जानवर में चूहो वॾो ऐं उभरियल, जॾहिं त मादी जानवर में हल्को चूहो हूंदो आहे। हिन नस्ल जे जवान थियण जी उमिरि 28 महीना ऐं खीर जी सरासरी पैदावार हिकु वियम खां ॿिए वियम ताईं 1500 खां 3000 लीटर हूंदी आहे। हिन जानवर में सख़्त गर्मीअ खे बर्दाश्त करण ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं ॾियण जी तमामु घणी क़ुवत ऐं मुदाफ़त हूंदी आहे, जो पायो माल थरी मारोड़नि जे गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो आहे। सरदार कर गऊं ऐं सान, हिन जा भाग्या आहिनि एहसान भुरगड़ी, शौकत नोड़ियो, दोस्त मोहम्मद गुगियो, हाजी बशीर अबड़ेजो, गुलाब वाढेलो, पीर मोहम्मद सादिका नवारी शरीफ, गुलाम अकबर दर्श, मलिक असद सिकंदर ऐं गवर्नमेंट फार्म नबी सर रोड। बाग नवारी शरीफ मोहम्मद सादिक साहब जे फार्म तां आयल आहे। ठीक है, ऐं तव्हां जे अॻियां गुज़रे थो। महिरबानियूं महिरबानियूं महिरबानियूं, ताड़ियूं वॼी ताड़ियूं वॼायो ऐं दाद ॾियो ऐं अॻिते हलंदा हलो हलंदा हलो हलंदा हलो। वो लोग जो सेमिनार में इंटरेस्टेड हैं वो 4:30 बजे हम मुनक़िद कर रहे हैं सेमिनार हॉल के अंदर, और वो लोग वहाँ सेमिनार हॉल की तरफ चलें, बाकी लोग यहाँ पे ये शो देखें। थरी गऊं थरपारकर जो नस्ल, माशाअल्लाह जी जी। थरी नस्ल जी गऊं थरपारकर मां, थोड़ो ख्याल सां जी। नकली दी है, नकली आए। स्टार पे